नौशरो फिरोज़ में अवां खे ख़बर ॾींदा रहूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूबरो जी रिपोर्ट मुताबिक़ विरासिटी लॻे डाली शहर जूं सोशल मीडिया ते ख़बरूं हलण सां शहर जे बाशऊर नौजवाननि जी ज़बरदस्त कार्रवाई। कंडियारो खां आयल मंशात फरोश आइस जो डीलर मोहम्मद तारिक कुरैशी खे 2 किलो आइस समेत सोघो करे विरासिटी पुलिस हवाले करे छॾियो। अहिड़ी दबंग कार्रवाई ते ॻोठाणनि अब्बासी कलोड़ा ज़ात जे अॻुवाननि वॾेरो शमन कलोड़ो खे हिमत अफ़ज़ाई ॾिनी ऐं मुबारकबाद पेश कयईं, जंहिं डाली शहर जे बाशऊर अवाम खे उजागर कयो। नौजवान नस्ल खे बचाइण लाइ कोशिशूं कंदो रहियो। हुननि वधीक चयो त असांजे नौजवान नस्ल खे मंशात जे मूज़ी मर्ज़ खां बचाइण लाइ महिनत कंदो रहियो। हुननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खां घुर कई त मंशात फरोशनि खे इबरतनाक सज़ा ॾेई हमेशह लाइ ख़ात्मो आणींदा, जीअं नौजवान नस्ल तालीम पिराए पंहिंजी क़ौम ऐं मुल्क जो नालो रोशन करे सघनि। अदा तुंहिंजो नालो छा आहे? मोहम्मद ताहिर। किथां जो आहीं? कंडियारे जो। कंडियारे शहर जो? जी। कहिड़े पाण? कुरैशी। छा कंदो आहीं? बिरयानी खपाईंदा। किथे? कंडियारे शहर। कंडियारे शहर में। हिते छो आयो आहीं दाड़ी शहर में? सो आइस जा मालियों को थोड़ी घणी वठंदासीं पोइ हिते साहब खे बि ॾींदो नदीम साहब खे। नदीम साहब केरु आहे? अब्बासी। नदीम अब्बासीअ खे। पोइ छा कंदो आहे? ड्यूटी हूंदी आहे पेरनि में। अच्छा, उनखे आइस घणे में ॾींदई? 15 से। टोटल घणे जी आंदई? घणियूं शीशूं आयूं उन में? 3 पुड़ियूं मिलियूं 5 से वारी। 5 से जूं 3 पुड़ियूं मिलियूं तोखे? उहे खणी आए, उहे उनखे ॾिनई? घणा पैसा तोखे ॾिनई? 2000 रुपया। सही ॻाल्हि कजां, का बाबा ग़लति ॻाल्हि न कजां, तोखे ज़ोर ज़बरदस्ती कान्हे, न तोसां विड़ूं था, न को धका न चंबो आहे। तूं ॻाल्हि सिधी ॿुधा त तो घणे में ॾिनसि? 15 से में मतलब 5 से वारी वठी हम 3। हा। 2000 मूंखे ॾिना। 500 तोखे 5 ख़र्ची ॾिनई। हिते ॿियो कंहिंखे ॾींदो आहीं? कंहिंखे बि न ॾींदई। इन हिकिड़े माण्हू खे ॾेई ईंदो आहीं। इहा हक़ीक़त आहे। कूड़ कूड़ हिन में का शइ, को ज़बरदस्ती, को ज़ोर कुझु बि न आहे। इहा वाक़ई हक़ीक़त आहे। तो इहा कई आहे इहो कमु। ठीकु आहे।